بسم الله الرحمن الرحيم يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون واعتصموا بحبل الله جميعا ولا تفرقوا واذكروا نعمة الله عليكم إذ كنتم أعداء فألف بين قلوبكم فأصبحتم بنعمته إخوانا وكنتم على شفا حفرة من النار فأنقذكم منها كذلك يبين الله لكم آياته لعلكم تهتدون ولتكن منكم أمة يدعون إلى الخير ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر وأولئك هم المفلحون ولا تكونوا كالذين تفرقوا واختلفوا من بعد ما جاءهم البينات وأولئك لهم عذاب عظيم يوم تبيض وجوه وتسود وجوه فأما الذين اسودت وجوههم أكفرتم بعد إيمانكم فذوقوا العذاب بما كنتم تكفرون وأما الذين ابيضت وجوههم ففي رحمة الله هم فيها خالدون تلك آيات الله نتلوها عليك بالحق وما الله يريد ظلما للعالمين ولله ما في السماوات وما في الأرض وإلى الله ترجع الأمور صدق الله العظيم ए ईमान वारो ड्रिजो अल्लाह ताला खां उन जे ड्रिजण जे हक़ जेतिरो ऐं हरगिज़ न मरो तव्हां मगर हालांकि तव्हां मुसलमान हुजो ऐं मज़बूत पकड़ियो अल्लाह जे रसी खे समूरे जा समूरा ऐं न फ़िरका थियो न जुदा थियो ऐं यादि कयो अल्लाह जे नेमतुनि खे जेके तव्हां ते आहिनि जंहिं वक़्तु हुयो तव्हां दुश्मन पोइ उल्फत पैदा कई मोहब्बत पैदा कई तव्हांजे दिलनि जे विच में पोइ फिरी थियो तव्हां उन जे फज़ुल ऐं महिरबानी ऐं नेमत सां भाइर ऐं हुयो तव्हां जहन्नम जे खॾ जे किनारे ते पोइ बचाई तव्हांखे इन्हीअ खां अहिड़ी तरह बयानु फ़रमाए तो अल्लाह ताला तव्हां जे लाइ पंहिंजूं आयतूं मन न मन हिदायत हासिल कयो तव्हां भलत हुजे तव्हां मां हिकिड़ी उम्मत जेके दावत ॾियनि भलाई जे तरफ़ ऐं हुकुम कनि चङाई जो ऐं रोकनि बुराई खां ऐं इहे ई कामयाबु आहिनि न हुजो तव्हां मिसाल उन्हनि माण्हुनि जे जेके टोला टोला थी विया फ़िरक़नि में तक़सीम थी विया जुदा जुदा थी विया ऐं इख़्तिलाफ़ कयूं उन खां पोइ जो आया इन्हनि वटि चिटा दलील ऐं इहे आहिनि जो इन्हनि जे लाइ आहे अज़ाब वॾो जंहिं ॾींहुं सफ़ेद हूंदा अछा हूंदा केतिरा ई मुंहुं ऐं कारा हूंदा केतिरा ई मुंहुं पोइ माण्हू जो कारा थिया मुंहुं इन्हनि जा छा कुफ़ुर कयो तव्हां बाद तव्हांजे ईमान आणण जे पोइ चखो तव्हां अज़ाब उन जे करे जो कुफ़ुर कंदा हुयो तव्हां बाक़ी जेके माण्हू अच्छा थिया मुंहुं इन्हनि जा चहिरा इन्हनि जा पोइ अल्लाह जे रहमत में हूंदा इहे इन्ही में हमेशह हूंदा इहे आहिनि अल्लाह ताला जूं आयतूं जो पढ़ूं था असां इन्हनि खे तोते हक़ सां ऐं नथो इरादो करे अल्लाह ताला ज़ुल्म जो जहान वारनि जे लाइ अल्लाह ताला जे लाइ आहे हर उहा शइ जेका आसमाननि में आहे ऐं जेका शइ ज़मीन में आहे ऐं अल्लाह ताला जे तरफ़ मोटाया वेंदा मामलात
सूरा आल इमरान उन जो 11हों रुकू ऐं चौथें सिपारे जो ॿियो रुकू आयत नंबर 101 खां आयत नंबर 109 ताईं मुकम्मल रुकू तर्जुमे समेत तिलावत कयोसीं। इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर मारिफ़ुल क़ुरान मुफ्ती मोहम्मद शफ़ी रहमतुल्लाह अलैह जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 125 खां इन आयात ऐं इन रुकू जो तफ़सीर पेश कजे थो। पहिरीं आयत में अल्लाह ताला तक़वा जो हुकुम बयान फ़रमायो। तक़वा जे लफ़्ज़ जी माना आहे बचण, इज्तिनाब करण ऐं डिॼण। जिन शयुनि खां अल्लाह ताला बचण जो हुकुम ॾिनो आहे ऐं डिॼण जो हुकुम ॾिनो आहे उन खां पंहिंजो पाण खे बचाइजे ताकि अज़ाब इलाही जे ख़तरे खां पाण खे बचाए सघिजे। ऐं डिॼण जी शइ आहे अल्लाह जो अज़ाब। तक़वा जा कई दर्जा आहिनि। अदना दर्जो आहे कुफ़्र ऐं शिरक खां बचण। इन माना जे लिहाज़ सां हर मुसलमान मुत्तक़ी चई सघिजे थो अगरचे गुनाह में मुब्तला हुजे। ॿियो दर्जो आहे जेको असुल में मतलूब आहे उहो हीअ आहे त हर उन शइ खां बचण जेको अल्लाह ऐं उन जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि नापसंदीदा हुजे। टियों दर्जो आहे आला। ओहो मक़ाम अंबिया अलैहिमुस्सलाम ऐं उन्हनि जे ख़ासि नाइबीन औलिया अल्लाह खे नसीब थींदो आहे जो पंहिंजे दिलि खे ग़ैरुल्लाह खां बचाइण ऐं अल्लाह जी यादि ऐं उन जी रज़ा जोई सां हमेशह दिलि खे आबाद रखणु। ऐं तक़वा जो हक़ छा आहे? तक़वा जो हक़ इहो आहे हज़रत अब्दुल्ला बिन मसऊद ऐं रबी ऐं क़तादा ऐं हज़रत हसन बसरी रिज़वानुल्लाह अलैहिम फ़रमाइनि था जेका मरफ़ूअन हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मनक़ूल आहे। तक़वा जो हक़ हीअ आहे त हर कम में अल्लाह ताला जी इताअत कजे। कोई भी कम अल्लाह ताला जे इताअत जे ख़िलाफ़ न हुजे। हमेशा अल्लाह जो ज़िक्र कजे पियो, कॾहिं बि उनखे न विसारिजे। अल्लाह ताला जो शुक्र कजे, उन जो इनकार ऐं नाशुक्री न कजे। अॻी आयत में अल्लाह ताला इन आयत जे ॿिए हिस्से में फ़रमाया फ़ला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून। तव्हांजी मौत बि इस्लाम ते हुजे। त इहो मामिलो त मौत त माण्हू जे पंहिंजे वस में कोन्हे। उनखे त पंहिंजे मौत जी बि ख़बर बि कोन्हे कॾहिं मरंदुमि, कीअं मरंदुमि, किथे मरंदुमि। पोइ अल्लाह ताला हिते फ़रमायो तव्हां मरो त मुसलमान थी करे मरो, इस्लाम खां सवाइ तव्हांजी मौत न हुजे। उन जे मुतालिक़ हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे कमा तुहयऊन तमूतून व कमा तमूतून तुहशरून। जंहिं हालत में तव्हां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदव उन ते मौत ईंदी ऐं जंहिं हालत में मौत ईंदी उन हालत में मैदान महशर में बिहारिया वेंदो। त इहो उहो माण्हू जेको पंहिंजी ज़िंदगी इस्लाम ते गुज़ारण जो पको पुख़्तो अज़म रखे थो त इंशा अल्लाह ताला उनखे इस्लाम ते मौत नसीब थींदो। बाक़ी हिकिड़ी हदीस पाक में ईंदो आहे त माण्हू सॼी ज़िंदगी आमाल सालिहा कंदो आहे, उन जे जन्नत जे विच में हिकिड़ी गिराठ जेतिरो फ़ासिलो बचंदो आहे। पोइ अहिड़ो कमु कंदो आहे जो उन जा अमल सभु ख़तमु थी वेंदा आहिनि, उहो जहन्नम में हलियो वेंदो आहे। पोइ इन जो मक़सदु छा आहे? ॼण त हिन आयत ऐं उन में त तारुज़ थी पियो, टकराव थी पियो। उन जे लाइ हज़रात उलमाए किराम मुफ़स्सिरीन फ़रमायो आहे त जिन जे अमल में पहिरियों इख़लास ऐं पुख़्तगी न हूंदी उन्हनि जे लाइ इहो आहे। माना जेको अमल इख़लास सां हूंदो, अल्लाह जे लाइ हूंदो, रिया खां ख़ाली हूंदो, इंशा अल्लाह ताला उहो अल्लाह वटि मक़बूल हूंदो।
उन खां पोइ अल्लाह ताला फरमायो वअतसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ, अल्लाह जी रस्सी के समूरे जा समूरा मज़बूत पकड़ियो। अल्लाह जी रस्सी छा आहे? किताबुल्लाहि व हब्लुल्लाहिल ममदूद मिनस समाइ इलल अर्ज़, अल्लाह जो किताब या अल्लाह जी रस्सी आहे जेका आसमान खां ज़मीन ताईं लटकियल आहे। अल्लाह जे किताब खे मज़बूत वठो, इन ते पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो ऐं उन ते पंहिंजे ज़िंदगी जे हर अमल कयो त इंशा अल्लाह ताला तव्हांजी कामयाबी मुक़द्दर आहे। वला तफ़र्रक़ू, अल्लाह ताला फरमाए त फ़िरक़नि में तक़सीम न थियो, फ़िरक़े वारियत में तक़सीम न थियो, इख़्तिलाफ़ात न कयो। त जीअं यहूदियुनि में हुयो, नसारनि में हुयो, त इन्हनि जेको आहे फ़िरक़े वारियत में तक़सीम करे छॾियो पंहिंजो पाण खे, ईअं न कयो। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तव्हांजे लाइ टिनि शयुनि खे पसंदि फ़रमायां थो ऐं टे शयुनि खे नापसंदि फ़रमायां थो। पहिरियों इहा आहे त तव्हां अल्लाह जी इबादत कयो ऐं उन सां कंहिं खे शरीक न कयो। ॿिए नंबर ते इहा आहे त अल्लाह जे किताब खे मज़बूती सां पकड़ियो ऐं अदम इत्तिफ़ाक़ खां बचो, माना ना इत्तिफ़ाक़ी न कयो, इख़्तिलाफ़ात न कयो। टियों इहो आहे त पंहिंजे हुकाम ऐं उलुल अमिर जे हक़ में ख़ैर ख़्वाही जो जज़्बो रखो। जेके दीनदार अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा फ़र्मा बरदार हुजनि। ऐं टे शयूं जिन सां अल्लाह नाराज़ थींदो आहे उहे हीअ आहिनि त पहिरियों बेज़रूरत कील ऐं काल बहस मुबाहिसे खां पंहिंजो पाण खे बचायो। जेकॾहिं बेज़रूरत हरू भरू बहस मुबाहिसो कंदो त इहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नापसंदीदा शइ आहे। ऐं ॿिए नंबर ते बिला ज़रूरत कंहिं खां सवाल करणु, ज़रूरत न हुजे माण्हू पिने खां, इहो बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि पसंदीदा शइ न आहे। टे नंबर ते इज़ाअतुल माल, माल जो ज़ियान करणु, हरू भरू माण्हू खे माल हुजे पोइ उनखे बेजा अयाशी में जेको आहे इस्तेमालु करणु, इन खे बि अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नापसंदि फ़रमायो आहे। उन खां बाद में जेका आयत अल्लाह ताला बयानु फ़रमाई, वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम अअदाअन फ़अल्लफ़ बैन क़ुलूबिकुम फ़अस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। अल्लाह ताला फ़रमायो, इहो इन आयत जो शान नुज़ूल इहो आहे, औस ऐं ख़ज़रत जा कबीला इस्लाम आणण खां पहिरियों इन्हनि जे विच में जंग हूंदी सदियुनि खां सालनि खां। पोइ जॾहिं मुस्लमान थी विया, उन्हनि में भाईचारो क़ाइमु थी वियो, भाउ थी विया। पोइ अल्लाह ताला उन्हनि खे पंहिंजी इहा नेमत ॻणाई त तव्हां जे दिलनि में जेका नफ़रत हुई उनखे ख़तमु करे मां उल्फत में तब्दील करे छॾियो, मुहबत में तब्दील करे छॾियो, तव्हां भाइर बणिजी वियो। इन खां पहिरियों तव्हां जहन्नम जे किनारे हुयो, मां तव्हांखे बचाए करे इस्लाम जे दग ते आंदो। अल्लाह जी इहा तव्हां ते महिरबानी आहे। माना दिलनि में मुहबत पैदा करणु, पैदा थियणु, इहा अल्लाह जी महिरबानी आहे। उन खां बाद जी आयतुनि में अल्लाह ताला फ़रमायो, वलतकुम मिनकुम उम्मतुन यदऊन इलल ख़ैर व यअमुरून बिल मअरूफ व यनहौन अनिल मुनकर उलाइका हुमुल मुफ़्लिहून। तव्हां में हिकिड़ी अहिड़ी उम्मत हुजे जेको चङाई जी दावत ॾे, चङनि कमनि जो हुकुम करे ऐं बुरनि खां रोके, ऐं इहे ई कामयाबु माण्हू आहिनि। इन मां इहो मालूम थियो त माण्हू सिर्फ़ु पंहिंजे आमाल सालिहा जे लाइ न सोचे, पंहिंजे अमलनि जे लाइ फ़िक्रमंद न थिए, बल्कि मुआशिरे जे लाइ, ॿियनि जे लाइ बि उन्हनि जे आमाल जे सुधारे जे लाइ चङाई जो उन्हनि खे हुकुम करे, बुराई खां उन्हनि खे रोके। हदीस पाक में ईंदो आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे, कसम आहे उन ज़ात जो जंहिंजे कब्ज़े में मुंहिंजी जान आहे, तव्हां ज़रूरु अमुर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर कंदा रहो, वरना क़रीब आहे जो अल्लाह ताला गुनाहगारनि सां गॾु तव्हां समूरनि ते पंहिंजो अज़ाब मोकिले। जेकॾहिं माण्हू चङाई जो हुकुम न कंदो, बुराई खां न रोकींदो त अज़ाब अची वेंदो। उन वक़्तु तव्हां अल्लाह खां दुआऊं घुरंदो पर दुआऊं क़बूल न थींदियूं। अॼुकल्ह जीअं थिए थो, अमुर बिल मारूफ़ नही अनिल मुनकर न हुजण जे करे
असां डिगियूं दुआऊं घुरूं था पर क़बूल नथियूं थियनि। ऐं ॿी हदीस पाक में आहे, जेको माण्हू तव्हां मां को गुनाह ॾिसे, बुराई ॾिसे, हथ सां उनखे ख़तमु करण जी ताक़त अथसि त ख़तमु करे, इहा ताक़त न अथसि त पोइ ज़बान सां, जेकॾहिं इहा ज़बान सां बि ताक़त न अथसि त पोइ दिलि में उन खे बुरो सम्झे। ऐं इहो जेको आहे ईमान जो कमज़ोर में कमज़ोर दर्जो आहे, जो माण्हू गुनाह खे कम अज़ कम दिलि में बुरो सम्झे। अॼुकल्ह असांजे मुआशिरे में गुनाह खे गुनाह ई तसवुरु नथो कयो वञे, कम अज़ कम गुनाह खे गुनाह माण्हू सम्झे। उन खां बाद में अल्लाह तबारक व तआला फरमायो त इहा सहाबा जी जमात आहे जेका अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर जे लाइ पूरी दुनिया में इन्हनि अमल कयो ऐं आमाल सालिहा उन्हनि जे महिनतुनि सां तव्हां असां ताईं दीन पहुतो। आख़िरी आयतुनि जे तरफ़ अल्लाह ताला फरमायो त क़यामत जॾहिं कई मोह अहिड़ा हूंदा जेके सफ़ेद हूंदा, रोशन हूंदा, अच्छा हूंदा, केतिरा ई मोह अहिड़ा हूंदा जेके कारा हूंदा, गुबार आलूद हूंदा। उहे कहिड़ा हूंदा? इहो तफ़सीर में सफ़े नंबर 146 जुल्द नंबर 2 मारिफुल क़ुरान में लिखियल आहे त इहा जेका सफ़ेदी हूंदी उन मां मुराद नूर ईमान जी सफ़ेदी आहे, जेका मोमिन जे चेहरे ते नूर ईमान वां रोशन हूंदी, उन जे चेहरे ते ख़ुशी हूंदी। ऐं काराण मां मुराद आहे कुफुर जी काराण, जेका काफ़रनि जे मुंहंनि ते हूंदी। हाणे इन्हनि मां केरु माण्हू मुराद आहिनि, उन में मुफ़स्सिरीन जा मुख़्तलिफ़ कौल आहिनि। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त अहले सुन्नत जा चेहरा सफ़ेद हूंदा, अहले बिदअत जा मुंह कारा हूंदा। हज़रत अत्ता रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मुहाजिरीन ऐं अंसार सहाबा जा चेहरा सफ़ेद हूंदा, बनु क़ुरैज़ा ऐं बनु नज़ीर जा चेहरा मुंह कारा हूंदा। इमाम तिरमिज़ी हज़रत अबू उमामा रज़ी अल्लाह ताला खां हिकिड़ी हदीस नक़ुल कई आहे त इन मां मुराद ख़वारिज आहिनि, यानी स्याह मुंहनि वारा ख़वारिज हूंदा ऐं सफ़ेद चेहरनि वारा उहे माण्हू हूंदा जिन खे इहे ख़वारिज क़त्ल कंदा। ॿियो इहे आहिनि, इन्हनि जे बारे में मुफ़स्सिरीन हज़रात जो इहो रायो आहे, मुर्तद, काफ़र, मुनाफ़िक, इन्हनि माण्हुनि जा मुंह कारा हूंदा। आख़िरी ॻाल्हि त यौम तबियद वजूह व तस्वद वजूह, त उन्हनि जे मुंह अच्छा हूंदा मोमिननि जा, इहे अल्लाह जी रहमत हूंदी, छो त अल्लाह जे फज़ुल सां इन्हनि खे इहो एज़ाज़ मिलंदो। ऐं जिन जा मुंह कारा हूंदा उहे अल्लाह जे रहमत खां बईद हूंदा, नाफ़रमान हूंदा, जहन्नम में वेंदा, तंहिंजे करे उन्हनि जा मुंह कारा हूंदा। अछनि मुंहनि वारा हमेशह अल्लाह जी रहमत में हूंदा, हमेशह जन्नत में हूंदा। कारनि मुंहनि वारा इन्हनि खे अल्लाह सी फरमाईंदो फ़ज़ूक़ुल अज़ाब बिमा कुंतुम तकफ़ुरून, अज़ाब चखो पंहिंजे कुफ़ुर जे करे, ऐं अल्लाह जो कंहिं ते बि ज़ुल्म कोन्हे, इहा तव्हांजे अमलनि जो इन सूरत में तव्हांखे बदिलो आहे। एसिताणी रुकू पूरो थियो तर्जुमे सां तफ़सीर सां। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही तो वरी सुभाणे बाक़ी रुकू अॻिते तिलावत फरमाईंदासीं। रब्बना आतिना फ़िद्दुनिया हसनतुम फ़िल आख़िरति हसनतुम व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व अला आलिहि व सहबिहि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।